सही अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चलो चाला खुश है टाट मजे में। हुकुम कर बाबा। नारंगी किए किंच जानी 300 रुपया किलो। गजर 150 रुपये। यार हाणे हे रमज़ान को अॻु में हे जेको आहे हाणे 2 ॾींहं न गुज़रिया आहिनि, हे तव्हां हलाए पिया 100 में 1.5 किलो, हे हलाए पिया 100 में सुठी जेको आहे हो नारंगी उहा ॾे पिया 150 रुपया, हाणे 300 रुपया थी वियो। जैतून जैतून 200 रुपया किलो। तू सब्जी मंडी हो सदर आया बाबा मां तू सदर न तू जो ये चेंदो है पहिरियों हीअं ॾे पिया हीअं पिया। रमज़ान शरीफ़ न आहे, रोज़ा न आहिनि। ॾिसे तो फ्रूट केॾो महांगो थी वियो आहे। महांगो त थी वियो आहे यार, असुल ॻाल्हि इहा आहे त असां ग़रीब माण्हू मज़ूर माण्हू हा अॼु नंढे ने रोज़ो रखियो त मां दिलि चयो त हाणे मिसाल 800 रुपया ॾियारी आहे, कुझु मां चयो 100 ॿिनि जो वठी वञा सामान मिड़े नंढी खाईंदी त मां फोन कई तुंहिंजी नंढे ने रोज़ो रखो रखियो अलाह जे तरफ़ों हुकुम आहे रोज़ो रखणो हर मुस्लमान खे। तुंहिंजी नंढे ने रखियो त बाबा हाणे फ्रूट तोखे मुफ़्त में ॾियां, सस्तो ॾियां। मुफ़्त में न ॾे पर थोरो जाइज़ी रेट भाईजान 300 में किलो आहे, 150 में किलो आहे, 200 में किलो आहे, सूफ़ 600 में किलो आहिनि, चकू 400 में किलो आहिनि, केला 150 रुपए दर्जन आहिनि। वठे त बिस्मिल्लाह करे वठ। रोज़ा आहे त तू रोज़ो रखियो आहे न? न मांखे न नथी रोज़ा आहे त नंढे जे लाइ वठणो थी। फ्रूट महांगो थी वियो आहे न बाबा। असां रेडिन वारा 11 महीना कर्ज़ा पटींदा आहियूं, इहा तो ख़बर आहे? अच्छा 11 महीना कर्ज़ा पटींदा आहियूं, दलालनि जा कर्ज़ा ई हूंदा आहियूं। हे हिकिड़ो ई महीनो असांजी सीज़न जो आहे जंहिंमें 11 महीननि जी सॼी कसर कढंदा आहियूं। हिन महीने में असांखे नंढड़ा बच्चा न आहिनि, असांखे लटा कपिड़ा वठणा आहिनि, ईद जा चंपल वठणा आहिनि, ॿारनि जा कपिड़ा वठणा आहिनि, नियाणियुनि जा कपिड़ा वठणा आहिनि, ईद जूं ख़र्चियूं कंहिंखे ॾियणियूं आहिनि, रमज़ान शरीफ़ जो राशन वठिणो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो इतो ई असां कमाईंदा न। ॿियो असांखे छा भला ट्रैक्टर न टाला आहिनि, असांखे दसीलर हलनि था, असां मिलनि जा मालिक। त पोइ हाणे ओड़े खे को सोचे करे उनखे तव्हां इहा शइ कयो न, कंहिं ग़रीब जो एहसास बि कयो। कुझु ग़रीब जो बि माण्हू ख़्यालु कंदो आहे, उहो पॉल्यूशन वारो अचे तव्हां उनखे बिल्कुलु जीअं रेट में ॾियो, उहो तव्हांजो मसइलो आहे, तव्हांजी ख़बर आहे। तुंहिंजूं घणियूं नंढड़ियूं आहिनि? हा घणियूं नंढड़ियूं हूंदी? 4 नंढड़ियूं आहिनि। 4 नंढियूं थी न? आए वटि जेको मुंहिंजे तरफ़ां थिए ख़ुदा वास्ते 4 दाणा थी। वञ नंढड़ियुनि खे रोज़ो खोलाए बाबा वञ। माना फ्रूट में रायत न आहे भाई जान महांगो आहे न बाबा, वठणो थी त वठ न भला कोड़। रोज़ो तुंहिंजी नंढड़े रखियो फ्रूट मां तोखे फ्री में ॾियां? तव्हांजी मर्ज़ी, कुझु रायत कयो। 200 रुपया हुन जा लॻायो। हेॾे बदल न आहे 200 हिन जा लॻायो बाबा, न आहे महांगो आहे न। तूं ग़रीब आहे न, तोखे वठण जहिड़ो आहे ई न। चकू 150 लॻायो। रमज़ान शरीफ़ में हर शइ महांगी थींदी आहे, ॼट तव्हांखे ख़बर न आहे छा? हर शइ महांगी थींदी आहे न। असां कारोबारनि जे लाइ इहा ईद आहे, पहिरें रोज़े खां वठी ईद त इहे 30 ई ॾींहं असांजी ईद जा ॾींहं। हरू भरू हलियो हवाल करण। बस कावड़ न कर, तू ॼाण तुंहिंजी क़बर ॼाणे, कावड़ छो थो करे? क़बर मामा हाणे तूं भला हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर न। तूं को मौलवी को आलिम हज़ार को अलाह ॼाणे, अलाह जो बंदो ॼाणे। असांखे बि माल महांगो मिले थो, असां बि महांगो हलाईंदासीं न। तूं हिते छा भला सामान वठण आयो या मूंखे शरीयत सेखारण आयो आहे? न ॾे बा, न ॾे वञ, जान छॾ वञ। वञा थो कावड़े छो थो? कावड़ जो मदरसे में ॿारनि खे वठी वञो, उते मुला मौलवी रोज़ो खोलाईंदा आहिनि। छो भाऊ मदरसे छो वठी वञा? अलाह ॾींदो, जेको नसीब हूंदो घर में कंहिंजी। मदरसे छो न्याणियुनि खे वठी वञा? ॻाल्हाए कीअं तूं? रोज़ो खोलणो आहे न बाबा, जिते बि खोले माण्हू सवाब आहे न रोज़ो खोलण। माना तूं पंहिंजी न्याणी मदरसे वठी वेंदो? तूं वटि न आहिनि पैसा, न्याणियुनि रोज़ो अलाह ॾींदो, तूं जेकॾहिं नथो ॾे त ॿिया बि न ॾींदा। मां त ॾियां थो, ॾे पैसा ॾियां। एॾो माना तोखे 400 रुपया 800 रुपया 600 रुपया 300 रुपया 200 रुपया ॾियां त पोइ माना सही आहे त मदरसे वठी वञा। सभु जेके माण्हू वठनि था उहे अंधा आहिनि, उन्हनि खे अखियुनि में मां मिर्च विझां थो न, 2-2 किलो फ्रूट वठनि था। तूं ग़रीब आहे न, तो वटि पियो ई साओ हूंदो न पुट। उहा ॻाल्हि कंदे न। हैसियत कहिड़ी थी फ्रूट खाइण वाली? हैसियत कहिड़ी थी? रमज़ान शरीफ़ में फ्रूट खाए MPA MNA, ग़रीब को फ्रूट खाइण चढ़ियल आहे रमज़ान शरीफ़ में। अकुल भेड़ा अकुल, या कंहिंखे व्याज जो पैसो हुजे, या को करप्शन हुजे, को रोड जो ठेकेदार हुजे, उहो रोज़नि में फ्रूट खाए। ग़रीब को फ्रूट चढ़ियल आहे, रोज़नि में फ्रूट खाइण हलियो आहे। हलवा छोकिरा केला मथे हण, ॾंद छो पटिया थी?